वल्लज़ीना मअहू सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम तस्लीमा। जमाअत अहले सुन्नत लाखणी अगरचे सुनन जे घर में भी हिकिड़ो हिकिड़ो माण्हू अचे हा त असांजा माण्हू अहले सुन्नत जा हेॾो स्टेज में टपी वञनि हा, हेॾो लाखणी जो इहो जेको ओठा चौका टपी वञनि, पर जंहिंजे नसीब में हे हाज़िरी लिखियल आहे आशिक़नि जे सरदार जी, मोमिननि जे सरदार जी, मदीने जे सोने साईं जे सचे आशिक़ जी, अल्लाह पाक जंहिंखे सादत नसीब कई आहे भुली जाए। ख़ुसूसन जमाअत अहले सुन्नत कासमिया पाकिस्तान यानी दरगाह आलिया हज़रत मशहूर शरीफ मुसलमानों में इहा ॻाल्हि ज़हन नशीन कराइण जे लाइ त मदीने जे सोने साईं के आशिक़नि के बारे में, असहाबनि के बारे में, हत्ता के जेका भी शइ सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां निस्बत ऐं वास्तो रखे थी, चाहे वह मदीने शरीफ की मिट्टी मुबारक छो न हुजे, उन सब सां अदब वारी बात रखणी आहे। उनजो दर्जो कहिड़ो आहे, उनजो सवाब कहिड़ो आहे, तो ये ॻाल्हियूं जमाअत अहले सुन्नत जा अकाबरीन उलमा बयान कंदा रहंदा आहिनि, यानी शान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं अज़मत मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बयान कंदा रहंदा आहिनि। अॼु इन सिलसिले में हे सालाना महफ़िल जेका थींदी आहे सदा ईदगाह ते जमाअत जे तरफ़ खां, अॼु हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु जो यौम विसाल जे मौक़े ते वरी तव्हांजो असांजो सालाना इज्तिमा शुरू आहे। इन ते कुझु थोरी मुख़्तसर गुफ़्तगू कबी ऐं ख़िताब त हाफ़िज़ अली अकबर साहब जो थींदो, पर तव्हां हिकिड़ो भेरो जेके हिते आया आहियो पंहिंजे सिक ऐं मुहबत सां ऐं बुलंद आवाज़ सां रलिजी हिकिड़ो भेरो दुरूद शरीफ़ पढ़ो सभु। इस्लाम रब करीम फरमायो तुझे असांजे आका जे लाइ, तुझे असांजे हादी रहबर जे लाइ, तुझे असांजे शाफी शफ़ाअतदार शफ़ाअत करण वारे महबूब जे लाइ, जंहिंजे हथ मुबारक में सारी कायनात के अल्लाह जो ख़ैर मिलियो, पर उम्मत त रंगजी वई। अल्लाह ताला फरमायो त वल्लज़ीन मअहू, जेके मुझे महबूब सां गॾु रहनि था, जेके जेके भी मुझे प्यारे सां गॾु रहनि था, उन वक़्त भी रब के इल्म हो, अॼु भी इल्म आहे आलिमुल ग़ैब व शहादत, त अॻिते हली वॾा वॾा उलमा पैदा थींदा, मुफ़स्सिर क़ुरान थींदा, मुहद्दिस थींदा, गौस थींदा, कुतुब थींदा, वॾा वॾा रब करीम जा प्यारा शान वारा आना थींदा, पर भले थियनि, पर अल्लाह ताला फरमायो त उन्हनि जो सुञाणप रब न ॾिनी, अल्लाह हिते सुञाणप ॾिनी, तारीफ़ करायो त पंहिंजे महबूब जे ग़ुलामनि जो तारीफ़ करायो। वल्लज़ीन मअहू, जेके मुंहिंजे सोहणे महबूब सां गॾु हिन, जे महबूब भी बेमिसाल आहे त इहे भी महबूब जे करे बेमिसाल थी विया। हाणे इन्हनि जे शान सां कोई पुॼी नथो सघे, भले केर भी हुजनि, पर सहाबी यानी साथी तुंहिंजे असांजे आका जा, उन्हनि जो शान सभ खां मथे आहे। बिरादरान इस्लाम, सहाबी सदबो कंहिंखे आहे, सहाबी चइबो कंहिंखे आहे, सहाबी उन
बुलंद हस्तीअ खे चइबो आहे इहो रुतबो शरफ़ उन्हनि सजणनि जो आहे जन ईमान सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत कई ऐं दीन इस्लाम ते जन वफ़ात फरमाई। उन्हनि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिननि अखियुनि सां दुनिया में हालत ईमान में ईमान सां ज़ियारत कई ऐं उन्हनि जी वफ़ात भी इस्लाम ते थी। इहे जेके हिन असहाबी सदोरा आहिनि अॼु उन वक़्त खां वठी अॼु ताईं न पर क़यामत ताईं केॾी बि को इबादत कंदो केॾी बि इबादत कंदो अल्लाह ताला जी बेशक उनखे वॾा वॾा मक़ाम वॾा वॾा रुतबा मिलंदा पर उहो असहाबी सदोरो न थी सघंदो सहाबीअ जे दर्जे ते न पहुची सघंदो। छो त सहाबी जेके भी थिया आहिनि उहे ज़ियारत मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे करे थिया आहिनि अमल सां न थिया आहिनि। ईअं सम्झ त इबादत सां सहाबी न थिबो आहे पर सहाबी थींदा आहिनि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीदार करण सां। मोहब्बत वारियूं अखियूं अदब वारियूं अखियूं चाहे हिकिड़ी घड़ी जे लाइ उन्हनि ज़ियारत कई हुजे उहे भी इन मक़ाम खे पुॻा आहिनि। बाक़ी ॿियनि खे इहा नेमत ईअं नसीब नाहे। मुंहिंजा अदा हे जेका आहे कहिड़ी ॻाल्हि कजे उन्हनि जी हिकिड़े आलिम असांजे अहले सुन्नत जे इहो नुक़्तो बयानु कयो पर उन पंहिंजी तरफ़ां नुक़्तो बयानु कयो। छो त अदब वारा इश्क वारा मोहब्बत वारा जीअं अॻे सिपियुनि मां मोती कढी ईंदा हुआ समुंड में टुॿी हड़ी उहे भी इश्क जा मोती कढी ईंदा आहिनि। पोइ उन्हनि उन हिकिड़ो नुक़्तो कढियो त ज़ियारत मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबी ईमान सां उन्हनि खे इन मक़ाम ते छो पुॼायो। उन चयो त इन करे जो सहाबी हूंदा हुआ वेठा मदीने जे सोणे साईं जी सूरत मुबारक खे तकींदा उन्हनि जो कम इहो हूंदो हो। ॿुधो थी हिकिड़े नौजवान सहाबी जो वाक़ियो उबा शरीफ़ जे पासे जो हो। नौजवान 18 सालनि जी उमिरि हुअसि सरकार वणी विया महबूब वणी विया अल्लाह करम कयो सुबुह जो सवेर त हू निकिरंदो हो सॼो ॾींहुं मस्जिद नबवी में महबूब सां गॾु नमाज़ भी उते पढ़े ज़ियारत भी करे दिल जी ठारे इशा जी नमाज़ पढ़ी सुम्हण जी नमाज़ पढ़ी वरी पोइ घर मोटी वेंदो। आशिक़ पधरा पोइ हिकिड़े दफ़े बीमार थी वियो उन बीमारी जे करे पुॼी न सघियो। पोइ पाण पुछा फरमायूं त 2-3 ॾींहं थिया आहिनि हे हज़रत तलहा सॻोरो नज़र नथो अचे। सरकार पुछा फरमाई अर्ज़ु कयूं मुंहिंजा साईं बीमार थी पियो आहे तॾहिं नथो अचे त सोना मोहब्बत उहा शइ आहे मदीने जे साईं जी जो पाण उतां पंध करे हिन जे घर पुछण वियसि मुंहिंजा अंदाज़ सरकार उते पहुता त ईअं करे सम्झो त ॾींहड़ा मुड़ुस जा पूरा थी चुका अल्लाह पाक जो मिलियल हयाती बसि ख़तम थियण ते हुई। पाण तबियत मुबारक ॾिठो हुनजे दिल जी आस पूरी थी त हाणे मुंहिंजो आका मथो आयो आहे हाणे भउ ई कोन्हे। पाण मोटी आया मदीने शरीफ़ हिन पंहिंजनि खे चयो त ॻाल्हि ॿुधो जे राति जो मुंहिंजी वफ़ात थिए न त मुंहिंजे आका खे ख़बर न कजो। छो हिकिड़ी आशिक़नि जी रमज़ सम्झी चल भिटाई सां हिकिड़ो बैत फरमायो ससुई जे रूप में ससुई वीचारी त बभोर खां वठी केच मकरार ताईं पंध कया रोड रस्ता कोन हा पाणी त गॾु कोन हुअसि पेर फटजी पिया हुआसीं झंग में रिणपट में जबलनि में ॾींहं जो गर्मी राति जो कंडा अकेली वही या न या केॾी तकलीफ़ आहे पुनल जे सिर जे करे करणी पियसि। ज़ाहिर में त पुनल बिना ॿुधाइण जे हलियो हुयुसि मुड़ुस बि हुयुसि। पोइ भिटाई साईं जी मोहब्बत जे रमज़ खे ज़ाहिर कयो आहे ससुई जे रूप में त ससुई पई चए जंहिं महिल जी दर्दन तपायुसि अकेली झंगनि में रिणपटनि में चए पई पुनल पारा तो ॼाए ॿई हथ खणी हाणे मोहब्बत वारा त पारा तो न ॾींदा आहिनि पुनल
पारा तो ॾियां तोखे ॿई हथ खणी कहिड़ो पारा तो त हिकु जुड़ियो हूंदे जग में ॿियो ॾींदुई रिस्क थड़ी ससुई जो सिर वञे त वञे उन लतूं शल सदाई ख़ुशि आबाद हुजे हे चए आशिक़ खे निंड ई न ईंदी हुई असुर जो वञी मदीना शरीफ़ निकिरंदो हो सोमाणी खां पोइ घर ईंदो हो सम्झे थो त कहिड़ी दिलि सां लफ़्ज़ चया हूंदई चयई पंहिंजनि खे जे राति जो मुंहिंजी वफ़ात थिए त मुंहिंजे आका खे न ॿुधायो जो जन खे ख़बर ई त न बीहंदा हलिया वेंदा मुंहिंजो आका हलियो ईंदो उन्हनि चयुसि छो न ॿुधायूं चयई त न विच में यहूदियुनि जा कोठ आहिनि उहे दुश्मन आहिनि अरे मां ईअं वञा मुंहिंजो को मुस्लमान जनाज़ो पढ़ाए मुंहिंजे आका खे तकलीफ़ न ॾिजो मथां दुश्मन को वार इहा थी मोहबत रात जो वफ़ात थियो उन्हनि रात जो ही तदफीन कई नमाज़ पढ़ी सुबुह ते ख़बर गिरी कयूं महबूब उतो हली आयो हिन जे मज़ार मुबारक जे मथां उहे जॾहिं नूरानी कदम मुबारक आया उहा त अॻे ई इश्क सां नूर हुई रहंदो नूर वधियो पोइ पाण ख़बर थी छा पिया फरमाइनि अदा मोहबत वारनि जे लाइ इनाम ॿुधो इनाम त हर मुस्लमान जे लाइ आहे जेको शरीयत पाक ते हलंदो सुनत पाक ते हलंदो पर जंहिंजे दिलि जो मोहबत जो वक़्त वारनि जो को लॻल आहे न नातो राबतो उन्हनि जा भाग ॿुध हाणे मदीने जा साईं जे मथां बीही मज़ार मुबारक ते बीही ऐं दुआ पिया फरमाइनि त अल्लाह ओ मुंहिंजा अल्लाह हिन सां तलहा सां जंहिं महिल मिले त ख़ुशि थी खिली मिलजांसि हाणे जो बादशाह मिले रुगो दुनिया जो को बादशाह मिले पंहिंजे दरबार में ईअं खिलई सम्झे थो त इनाम न ॾिए त बि अलाए कंहिंजी ख़ुशी त यार बादशाह असां खिले हे बादशाह छा थो सम्झो जेको बादशाह जो बि बादशाह इहो जो खिली मिले तूं तलहा सां खिली मिलण महिल खिल जाए हे बि तोसां जंहिं महिल मिले त खिले अदा हे मोहबत वारा ॻाल्हियूं न त असहाबनि जो कमु छा हूंदो हो सरकार खे ई तकीदा वेठा महबूब बि पंहिंजे आशिक़नि खे ॾिसंदा वेठा पोइ हिन इहो नुक़्तो कढियो आहे त जॾहिं को हीअं कंहिंखे ॾिसे वेही त उनजे अखियुनि में ॾिसण वारे जी सूरत बि वेंदी आहे हीअं ॾिसंदा न अखियुनि में उनजी सूरत बीहंदी अख जी माणकी में हीअं ॾिसंदे उनजी बीहंदी सरकार हिननि खे ॾिसंदा त उहो आशिक़ थो चए त जग जे अखियुनि में रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सूरत मुबारक हुई ऐं जेके पाण मदीने जे सोणे साईं जे माणकी मुबारक में हा इन करे रब फरमायो त हे बेमिसल आहिनि इन मुंहिंजे महबूब जे यार जहिड़ो कोई कोन्हे मादा सोना सीरत मुबारक में हिकिड़ो वाक़ियो लिखियल आहे हिकिड़ो माण्हू मदीने शरीफ़ आयो सरकार जी ज़ियारत करण पर जगह पहुतो त विसाल मुबारक के 3 ॾींहं थी विया उहो टियों ॾींहुं मदीनो शरीफ़ ॼण त उजड़ियल हो हे जो आयो ॾिठई त हर को बेहाल लॻो पियो आहे पुछा कई अदा मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत करण मिलण आयो मां उन्हनि खां दाह निकिरी वई चए अदा अॼु टियों ॾींहुं विसाल मुबारक थी वियो आहे सभई गम में बेहाल थी पर हाणे हिकिड़ो कमु कर अॼु तदफीन थियण वारी आहे मस्जिद नबवी डुक डुक मथां तुंहिंजे भाग में अञा तदफीन न थी हुजे त तूं ज़ियारत करे वञे भॻो उन महिल इहो नूरानी जिस्म मुबारक लहद मुबारक में लाहे चुका पेरनि मुबारक ॾों सिरूं बि अची चुकूं अञा चेहरे मुबारक वारे पासे जे न आयूं हूं त मौला हैदर करार बीठा हा उन्हनि जो ॾिठूं त हे नओं माण्हू आहे कॾहिं बि सरकार जे कचहरी में नज़र न आयो आहे पर जंहिं मोहबत सां अचे थो पियो फरमायो त रस्तो ॾियोसि त जल्दी अचे जो कंदो आहे फरमायो ज़ियारत कर भाग वारा चवनि था ईअं झुकियो
या घड़ी खन जे लाइ पंहिंजे आका जी को ज़ियारत कई बस सब असांजे दीन इस्लाम जा जेके भी इल्म आहिनि मुफ़स्सिर आहिनि मुहद्दिस आहिनि उहे इन्ही खे अॼु ॾींहं ताईं असहाबीअ कंदा आहिनि हिकिड़े घड़ी जी ज़ियारत उनखे इहो ॾिनो मुंहिंजा सोना हे जेको आहे वॾो शान आहे असहाबनि जो हदीस मुबारक में आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उन में त मुंहिंजे अल्लाह मूंखे पंहिंजे लाइ चूंडियो मुंहिंजे अल्लाह मूंखे पंहिंजे लाइ चूंडियो ऐं पंहिंजी सारी मखलूक़ात सारी कायनात में मुंहिंजे लाइ वरी मुंहिंजा असहाब चूंडियो इन गुफ़्तगू मुबारक ते गौर करे हदीस मुबारक ते और हिकिड़े असहाबी जी हीअं न तूं तारीख़ पढ़े त हैरान थी वञे हिन महिल पढ़ंदे त कलाक ॿिनि टिनि में पर इहो कमु जेको थियल आहे ॾींहंनि में न सालनि में थियल आहे के 10 साल के 15 साल के 23 साल सोना लम्हो जंग पए पंहिंजो सिर घोर कयो आहे इहे शयूं न हथ ॿियो छा आहे चूंडियल न हथ ॿियो छा आहे महबूब फरमाइनि था त ये ॿी हदीस त कायनात में रब जे मखलूकात में मुंहिंजा असहाबी सभ खां बुलंद आहिनि तव्हां असांखे यार प्यारा आहिनि तहरीमुनि जा साथी प्यारा आहिनि तंज़ीमुनि वारा साथी प्यारा आहिनि पार्टियुनि वारा साथी प्यारा आहिनि कुर्बान ॾियण वारा प्यारा आहिनि जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते सिर घोरनि घर घोरनि बच्चा घोरनि पंहिंजा आराम घोरनि पंहिंजा जज़्बा कुर्बान कनि पंहिंजी हर शइ कुर्बान कनि उहे मदीने जे साईं खे प्यारा फरमाइनि था त मुंहिंजा असहाबी हिन कायनात में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभ खां बुलंद आहिनि सवाइ नबीअ ऐं रसूल सभ खां बुलंद आहिनि मुंहिंजा सोना ॿी हदीस मुबारक आहे इन जो रावी यानी बयान कंदड़ मौला कायनात हैदर करार पाण फरमाइनि था त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मुंहिंजे अल्लाह मूंखे फरमायो अल्लाह मूंखे अमर कयो कहिड़ो त अबू बकर अॻ में हिकिड़ी ॿी हदीस आहे उहा इहा आहे पाण फरमायो त मुंहिंजे मौला मुंहिंजे लाइ हे मुंहिंजा यार मुंहिंजा असहाबी चूंडिया पोइ इन्हनि में के मुंहिंजा वज़ीर आहिनि के मुंहिंजा मददगार आहिनि पोइ हिन हदीस में फरमायो मौला अली सलाम फरमायो त मूंखे फरमायो त अल्लाह मूंखे अमर कयो अल्लाह मूंखे अमर कयो त अबू बकर तुंहिंजे वज़ारत जे लाइ चूंडियल आहे अबू बकर तुंहिंजो वज़ीर उमर तुंहिंजो मशीर आहे छा मशावरत आहे हज़रत उमर जी मदीने जे सोने साईं फरमायोसि त मां को नबूवत कान्हे उमर नबूवत हले आहे त तूं नबी उहे मुर्स जा मशवरा आहिनि त सरकार फरमाइनि था त उमर मुंहिंजो मशीर अबू बकर मुंहिंजो वज़ीर हे अल्लाह मूंखे हुकुम कयो आहे अमर कयो आहे ऐं सहारे जे लाइ उस्मान जंहिं इहा दुनिया घोरण जो मौक़ो आयो त को 100,000 न अॼु जे दौर सां कहिड़ो न करे थींदासीं करोड़ खणी मदीने जे साईं जे कदम ते घुरे अहिड़ी दिलि काथे आहे हिकिड़ो दफ़ो न थी आयो कमु जंहिं महिल को थियो आहे ऐं ख़बर पई आहे मुड़ुस खे त अॼु मुंहिंजे आका खे हिन शइ जी ज़रूरत आहे अॼु साईं खे मुजाहिदनि जे लाइ ज़रूरत आहे अॼु सरकार खे जंग जे ख़र्चनि जे लाइ ज़रूरत आहे त इहो रुपयो बि न खणी ॾियो एॾी दुनिया खणी ॾियो एॾा घोड़ा उठ काहे ईंदो यकदमि हाज़िर कंदो जो फरमायो त जे उस्मान अली खां को अमल न करे त ज़रूरत ई न सहारे जे लाइ अल्लाह मूंखे अमर कयो त उस्मान ऐं मूंखे अमर कई त तुंहिंजी मदद जे लाइ हैदर करार थोरो सोच त सही बुखूं खंदक वारी जंग मदीनो शरीफ़ा अड़े पत्थर बधा पिया आहिनि असां सकोरनि खे पेट सां त बि सरकार सां गॾु बीठा आहिनि त हिकिड़ी आफ़त परबत लथी काफ़िरनि
नालो छा हुयो खदक में वॾो पहलवान हा इब्ने बुद्ध ये अगे मां मिसाल ॾींदो आहियां अॼु ॿुधाए थो कि असांजे सिंधियुनि में अहिड़ा माण्हू आई लठ था चएसि त 100 ॼणे सां विड़ी वेंदो हिकिड़ो ॼणो 100 ॼणे सां लठ ते विड़ी वेंदो फन हिनखे एॾो फन हो जो ॿार आहे केतिरनि सां विड़ंदो हीअं जो आयो त दड़के पियो बीठो नारा पियो वॾे बीठो मुस्लमान खे चैलेंज करे पियो बीठो घटि वधि ॻाल्हाए पियो बीठो हाणे सही विढ़ण जे लाइ सभई तयार हा पर वञण त कम बि त थिए न कि न रहंदो पाण शहीद कराइण मोटिया त रहंदो किथे हेठि थिए ईअं न आहे त को असां बि न पिया वञनि उहे त सिर्फ़ु गोरियूं वेठा हा पर उहे चाहिनि पिया त इस्लाम जी इज़त बि त मथे थिए न शान बि त मथे थिए न अहिड़ी सुठे साईं जी ॻाल्हि हेठि थिए पर हिन पीर पाए सां ॿुधाए केरु मौला अली साईं जी जवानी आहे 22 साल जी उमिरि आहे हेतिरे सरकार खे पाण वेंदुसि ईअं करे कपड़ वञी मैदान में मददगारी हुन हिकिड़ो बैत पढ़ियो पहिरीं चई केरु आहे कंहिंजो पुटु आहे पाण दसियोसि चई त तुंहिंजे पीउ जो माथे थोरो आहे मां तोसां न विढ़ंदुसि हाय हाय इहो मोहबत ईंदई त ईमान इहो थींदो पाण फरमायोसि त मूंखे तोसां विढ़ण जो शौक़ु आहे छो शौक़ु आहे तुंहिंजे बाबे जो दोस्त आहियां तूं मुंहिंजे आका जो दुश्मन आहे इस्लाम जो दुश्मन आहे मूंखे शौक़ु आहे दोस्ती जो माया यारी जो माया इन्हनि मुर्शद सेखारियो त मदीने जो साईं हुजे पोइ हुन बि बैत पढ़ियो पाण बि पढ़ियो हीअं जो जंग लॻी हीअं जो मिटी उथी अल्लाह अकबर कबीरा हीअं मिटी हुजे त मदीने जे साईं हथ मुबारक खयां ओ मुंहिंजा रब अॼु सॼो इस्लाम नी सां मुक़ाबले में हेतिरे करार रुगो मुक़ाबले में न आहे सॼो इस्लाम नी सां मुक़ाबले में आहे ईअं रखी अंदरों कंहिं महिल उहो नारे मस्ताना मौला अली साईं जो लॻे पियो उहो इहो पियो लॻे त अल्लाह अकबर हीअं उन मिटी में सदा ग़लत पई थिए हीअं जो मिटी पूरी थी ॾिसनि त रत में विझे थो पियो इहो उद्द लाइ छा जेको हुयो ऐं ख़ाक लॻो पियो आहे ईअं कतलाम करे ऐं शेरे ख़ुदा ईअं हलियो आयो पाण फरमाइनि था मौला अली फरमाइनि था त मुंहिंजे आका फरमायो त अल्लाह तव्हांखे अमर कयो आहे त वज़ीर तुंहिंजो अबू बकर आहे मशीर तुंहिंजो उमर आहे सहारो तुंहिंजो उस्मान आहे ऐं अली तुंहिंजो मददगार अॼु इन हदीस ते ईमान आहे त अहले सुन्नत जो हे उहा जमात आहे मुस्लमाननि में जेका इस्लाम जी अमीन आहे जेका इस्लाम खे संभालींदड़ आहे जेका इस्लाम खे खणी हलंदड़ आहे जेका इस्लाम जी सही सूरत पेश कंदी आहे इहो कीअं थो थी सघे त मुर्शिद प्यारो हुजे ऐं आल प्यारी न हुजे इहो कीअं थो थी सघे त मुर्शिद प्यारो हुजे ऐं मुरीद प्यारा न हुजनि इहो कीअं थो थी सघे त मुर्शिद प्यारो हुजे मुर्शिद जो पैगाम प्यारो न हुजे हे उहा जमात आहे जंहिंजी मोहब्बत मदीने जे साईं सां आहे हिनखे महबूब जी आल बि प्यारी आहे असहाब बि प्यारा आहिनि दीन बि प्यारो आहे मदीनो शरीफ बि प्यारो आहे मदीने शरीफ जा कुता बि प्यारा दीन जी सही सूरत मिलंदई त हिंद मिलंदो सही इस्लाम मिलंदो त हिंद मिलंदो जाथे असहाबन वांगुर अमल बि आहे त इश्क जा ओड़ा बि आहे मदीने जे साईं मुंहिंजा अदा हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जंहिंजो यौम विसाल आहे जंहिंजी अॼु शख़्सियत सोने जी ते गॾु थिया आहियूं इन जी मदीने जे साईं सां मोहबत नंढपण खां हुई हा उन में लती होते अल्लाह साईं खे वज़ीर जो बणाइण हो त वज़ीर जे दिल में पंहिंजो बादशाह प्यारो हुजे न पोइ ऐलान नबूवत जंहिं महिल थियो ऐलान नबूवत अगर में मूंखे एतिरो ॿुधाए त इहो सवलो हो जंहिं महिल मदीने जे सोने साईं फरमायो त मां नबी आहियां तो इहो फरमायो त मां नबी आहियां न अग में फरमायूं त तहां जा जेके बि ख़ुदा हिन जन खे पंहिंजो अल्लाह बणायो अथव जन खे पंहिंजो इलाह बणायो अथव जन खे सजदा था कयो जन जी पूॼा था कयो जन जे लाइ हे था कयो टोटल कूड़ा हाणे इन खां मथे कंहिं ते छा हमिलो कंदे
इन खां मथे दुश्मनी जो बुनियाद ॿियो कहिड़ो पवंदो? अॼु माण्हू पंहिंजे लीडर खे थो ॻाल्हाए त जहिड़ा थी न उन ॾींहुं असांजे हिन असेंबली में हिकिड़ी पार्टी ॿिए जे पार्टी जे सरबराह खे ॻाल्हायो आहे तॾहिं एॾा वॾा माण्हू पढ़ियल सुलझल सिखियल जन खे ईअं हिक ॿिए सां उते ई किरी दसे हिक ॿिए खे कुटनि पिया विढ़नि पिया असांजे लीडर खे ॻाल्हाईंदो। लीडर जे ॻाल्हाइण ते एॾी कावड़ अची सघे थी पढ़ियल माण्हुनि खे त ख़ुदा जा माना हो त अणपढ़िया हा, हैवान हा, बद्दू हा, जाहिल हा, काफ़िर हा, उन्हनि खे पंहिंजे ख़ुदा जे ॻाल्हाइण ते केॾी कावड़ आई हूंदी? सवली ॻाल्हि नहीं। उन महिल मदीने जे साईं जो मुरीद थियणु, कलमो पढ़णु, टांडा हथ में खणणु सवला हा, कलमो पढ़णु न को वधीक ॾुखियो। पर ऐलान नबूवत मदीने जे साईं कयो। उन महिल मौला अली साईं 10 साल जा नंढड़ा सॼे अरबुस्तान में इश्क जो परचम खणी जेको मुर्स निकितो न गवाही तलब कई मदीने जे साईं को तो साईं केॾी वॾी ॻाल्हि थो करे त जिब्रील मां आयो आहे मूंखे हीअं थो चए ऐं मां अलाह जो नबी आहियां। हे ॻाल्हि आहे को सबूत त ॾे साईं, को मौजज़ो त ॾेखार, का शाहिदी त ॾे। न बिना कंहिं गवाही जे, बिना कंहिं मौजज़े जे उन्ही महिल महबूब खे भाकर पाए ऐं ग़ुलाम थियण वारो, उम्मती थियण वारो ऐं इस्लाम खे मञण वारो हज़रत अबू बकर सिद्दीक़ आहे। इन करे मुंहिंजे आका मदीने वारे साईं जो पहिरियों मुरीद, पहिरियों उम्मती, पहिरियों आशिक़ हज़रत अबू बकर खे सॾिबो आहे। ये जेको भी इस्लाम हले थो इन जो रिश्ते अव्वल हज़रत अबू बकर सिद्दीक़ आहे। मुंहिंजा सोना या का आम ॻाल्हि नहीं, इन ते गौर कर त पोइ ख़बर पई त केॾी वॾी ॻाल्हि हुई। ऐं हाणे ऐलान तो थी थो सघे सरकार सां मोहब्बत जज्बात में करे न मुशर्रफ व इस्लाम थियण खां पोइ, दीन इस्लाम में अचण खां पोइ जेका इस्लाम जी ख़िदमत हज़रत अबू बकर सिद्दीक़ कई आहे उन जो मिसाल सुभान अल्लाह। टेवीह हिस्सा मुंहिंजा सोना दसियो मां त उन महिल इस्लाम क़बूल करणु तमामु ॾुखियो, हथ में गरम टांडा खणणु सवला, पर इस्लाम क़बूल करणु ॾुखियो हो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु उन वक्त में भी, उन टाइम में भी दामन नबूवत न छॾियो मुंहिंजा सोना। ऐं इन सॼे वक्त में मदीने जे सुणे साईं जे मथां पंहिंजो घर, पंहिंजा ॿार, पंहिंजी मिल्कियत, पंहिंजो पैसो उहो लुटायो। मदीने जे सुणे साईं जे हर कम खे पंहिंजो कमु सम्झो ऐं कयो, ऐं उन में का बि रंड रोक बर्दाश्त कई। बिरादरान इस्लाम, वॾियूं तकलीफ़ूं आयूं, मारूं, गिलाऊं, ग़ीबतूं, इंसल्टूं, झेड़ा, हर दुख तकलीफ़ मुसीबत हिन मुर्सद खुलियल दिल सां बर्दाश्त कई। कॾहिं बि ईअं न त इस्लाम में न चाहां त ईअं छो थिया, न न अञा बि शुक्राना करणु इहे बर्दाश्त कंदा रहिया। मुंहिंजा सोना इन 23 सालनि में सरकार जो ग़ुलाम बणियो त छा इस्लाम जे लाइ कोशिशि कई। अशराफ़ कुरैश माना ईअं करे सम्झ त असांजो लाड़काणो शहर आहे, लाड़काणे जे चोटी जा वॾा माण्हू जॾहिं त ग़रीब ई न पिया अचनि इस्लाम में, वॾा माण्हू कान अचनि, पैसे जी मगी अलॻि, माण्हुनि वारी मगी अलॻि, पंहिंजे वॾे थियण वारी मगी अलॻि। अबू जहल उन्हनि में हो। अबू जहल सां ताइफ़ जो हिकिड़ो अमीर हो, हिकिड़े दफ़े कचहरी पिया कनि, पोइ उहो बि चएसि त तव्हां जो चवंदा आहियो त कॾहिं ग़लति ॻाल्हि ई न कई थिए मदीने जे साईं जे नाले। पोइ हाणे कीअं था चओ त हे ॻाल्हि सही नथो करे? चई ॻाल्हि ॿुधो, आहियूं त कुरैश, आहियूं त पाण में, पाड़ोसो अलॻि आहे। हाणे अस हिननि जे पाड़े वारनि तीरनि में नालो कढियो, तीर हणण में त असांजे बि कढियो। हिननि जे माण्हू जेको आहे सो घोड़े रोड़ाइण में नाला कढिया त असांजनि बि कढिया, फिलानी शइ में नालो कढियो त कढियूं। हाणे इन्हनि में नबी थिए ऐं मां क़बूल कयां, दोज़ख में किरण क़बूल आहे पर न मञींदुसि। एॾो आर एॾो आर इन्हनि माण्हुनि खे हो। पर हे उहो मुड़ुस आहे, उहा हिन जी पीह कई, उहा हिन जी पीह कई तबलीग ही जो
चोटी जे कुरैशन में हजरत साद, हजरत उस्मान, ये गरीब नहा, हजरत उस्मान बिन अब्दुर्रहमान बिन औफ, हजरत जुबैर, हजरत तलहा, ये चोटी जा मुरसहा, पर ये इस्लाम में तॾहिं दाखिल थिया जो इहा तबलीग ऐं इहे वाइज़ या हजरत अबू बकर सिद्दीक़ जी ऐं अशरा मुबशरा में दाखिल थिया, ईअं बि दाखिल न थिया, अहिड़ा सचा थी दाखिल थिया, अहिड़ो हलिया साईं सां जो मदीने जे सोणे साईं जन 10 साहबनि खे ईअं रूबरू फरमाए त तव्हां जन्नती आहियो, उन्हनि में शामिल आहियो। बिरादरान इस्लाम, इस्लाम जा इब्तिदाई हालात सख्त हा तमाम मुसलमाननि जे लाइ, उन में हर कुर्बानी ॾिनो। हे उहा हस्ती आहे सफर में गद यको घर में हज़र में गद जेको भी जिहाद थियो आहे मदीने जे साईं सां गद, जेके सरकार उमरा हज किया हज़रत अबू बकर सिद्दीक़ गद मजा सुना हिजरत कई महबूबन, उन महिल सॼो मक्को दुश्मन हो ऐं शहीद करण जे लाइ तैयार हो। उन महिल कबीले कबीले में माण्हू कढिया हो, मदीने जे सोणे साईं सॼो मुल्क बरखिलाफ़ हो, मदीने शरीफ़ वञणो हो। पाण नज़र मुबारक एतमाद जी जंहिंते कयूं उहो हज़रत अबू बकर सिद्दीक़ आहे, चइबो एॾो त मदीने जे साईं खे प्यारो आहे जो एॾे ॾुखे वक़्त में खणण सां गॾु हिजरत में गॾु ऐं अॼु महबूब सां मज़ार मुबारक में गॾु, रोज़े मुबारक में गॾु। इहा त ख़ुशख़बरी ॾिनी अथऊं जिते मदीने जे साईं जो ॿियूं हदीसूं सचियूं आहिनि, इहा बि सची आहे त अबू बकर तूं असां हाउस कोसर ते बि गॾु हूंदे, बेशरी में बि गॾु हूंदे। कई दफ़ा ख़ुशख़बरी ॾिनऊं, हिकिड़े दफ़े फरमाइनि पिया त 360 ख़सलतूं अल्लाह जे ज़ात पाक जूं, जीअं अल्लाह ॾिसण वारो